मोबाइल फोन सबके इस्तेमाल जी शइ आहे। हर माण्हू नई मोबाइल फोन वठण खां पोइ चाहींदो आहे त उन में का ख़राबी न अचे। जॾहिं फोन पुराणी थी वेंदी आहे त उन में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं ख़राबियूं ज़ाहिर थियण शुरू थी वेंदियूं आहिनि। फोन जी कारकर्दगी घटिजी वेंदी आहे या हैंग थियण लॻंदी आहे। घणो करे माण्हू उन खे बंदि करे छॾींदा आहिनि त जीअं ॿीहर ऑन करण ते उहा तेज़ीअ सां कमु करे सघे। मोबाइल फोन्स में हमेशह ॿ ऑप्शंस हूंदा आहिनि, हिकु पावर ऑफ करण जो ऐं ॿियो रीस्टार्ट करण जो। पावर ऑफ करण सां मोबाइल फोन मुकमिल तौर बंदि थी वेंदी आहे। रीस्टार्ट करण सां उहा ॿीहर ऑन थी वेंदी आहे। जेतोणीकि ॿिनी ऑप्शंस जो मक़सदु साॻियो ई लॻे थो, पर उन्हनि जो कमु करण जो तरीक़ो मुख़्तलिफ़ आहे। रीस्टार्ट करण सां फोन जी मेमोरी में मौजूदु आरज़ी फाइल्स ऐं डेटा नए सिर बणिजण लाइ साफ़ थींदी आहे, जंहिंसां मेमोरी लीक खे बि रोकण में मदद मिलंदी आहे। मेमोरी लीक उन वक़्तु थींदी आहे जॾहिं का एप्लीकेशन वॾे अघ में मेमोरी इस्तेमाल कंदी आहे, पर उन खे बंदि करण खां पोइ मेमोरी ख़ाली नाहे थींदी। रीस्टार्ट करण सां कनेक्टिविटीअ जा मसइला बि हल थींदा आहिनि। कॾहिं कॾहिं पुराणियूं मोबाइल फोन्स वाईफाई या डेटा सां कनेक्ट नाहिनि थींदियूं ऐं रीस्टार्ट करण सां मसइलो हल थी वेंदो आहे। पावर ऑफ करण सां फोन जी कैशे जी डेटा खे साफ़ करण में मदद मिलंदी आहे, जंहिंसां फोन जी कारकर्दगी बहितर थींदी आहे। फोन खे बंदि करे ॿीहर ऑन करण सां बैकग्राउंड में हलंदड़ एप्लीकेशन खे बाक़ाइदगीअ सां बंदि करणु घुर्जे त जीअं फोन जी बैटरी जी सिहत ते घणो असर न पवे। फोन खे रीस्टार्ट करणु उन वक़्तु ज़रूरी हूंदो आहे जॾहिं फोन हैंग थी वञे, एप्लीकेशन सही नमूने कमु न कनि या सॉफ्टवेयर में ख़राबी हुजे। हिकु असराइतो अमल आहे जेको फोन जी कारकर्दगीअ खे बहितर करे थो।